नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। वक्तान के ठरी मीरवा मां ख़बर ॾींदा हलूं त हाजी मोहम्मद बचल दस्ती पब्लिक एलिमेंट्री स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन हुकूमत सिंध में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। इल्म पिरायो सिंध सवारे जे सिरे हेठि एकता ॾियारे जे हवाले सां हाजी मोहम्मद बचल दस्ती पब्लिक एलिमेंट्री स्कूल जे प्रिंसिपल सफ़िया दस्ती पारां हिकु पुरवकार सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिं में उस्तादनि, अदीबनि, शाइरनि, शागिर्दनि, हारिन सिविल सोसाइटी ऐं इन जे वालिदैननि वॾी तइदाद में शिरकत कई, जंहिं में शागिर्दनि पारां सिंधी टोपी ऐं अजरक ओढ़े सकाफ़ती गीतनि ते रक़्स कयो ऐं सकाफ़ती गीत ऐं तक़रीरूं पिणु पेश कयूं। उन खां अलावा सकाफ़ती गीतनि ते उस्तादनि ऐं शागिर्दनि खे झुमाए छॾियो। पंडाल जी दीवारुनि खे सकाफ़ती रंगनि, अजरक ऐं रलनि सां सजाए धरती सां मोहबत जे वचन खे वरजायो वियो। जॾहिं त आयल महिमाननि खे स्कूल जे ऑपरेटर अल्लाह नवाज़ दस्ती आयल महिमाननि खे अजरकुनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जॾहिं त हिन सकाफ़ती प्रोग्राम में प्रेस क्लब ठरी मीरवा मां परवेज़ अली भट्टी, अब्दुल रज़ाक बांभण, गुलाम नबी इस्लामी, गुलाम शबीर खासकेली, मंजूर हुसैन दस्ती ऐं ॿियनि वॾी तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।